नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ जी कोटा ते लम्स यूनिवर्सिटी में पंजाब जा डोमीसाइल रखंदड़ शागردن खे सीटूं ॾियण जो इंकशाफ डिप्टी कमिश्नर नोटिस वठंदे सिंध हुकूमत खे शिकायत जो फ़ैसिलो कयो। हिन सिलसिले में मामलो थियो आहे त लम्स यूनिवर्सिटी में सांगड़ ज़िले जी कोटा ते पंजाब जा डोमीसाइल रखंदड़ शागردن खे सीटूं ॾियण लाइ संदुस नाला मेरिट लिस्ट में शामिल कया विया आहिनि। अहिड़े इतला बाद डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरान हसन ख्वाजा सांगड़ ज़िले जे शागिर्दनि खे शिकायतूं जमा करण लाइ डिप्टी कमिश्नर सांगड़ ऑफिस सां हल विचड़ में अचण जो चयो है त जीअं हिन मसइले हुकूमत खे आगाह कजे ऐं सांगड़ ज़िले जे सीटनि ते ॿियनि इलाइक़े जे शागिर्दनि खे भर्ती करण जो फ़ैसिलो वापसि कराइजे। होॾां ॿिए पासे सांगड़ जे सियासी समाजी अॻवान ऐं शागिर्दनि पिणु सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सांगड़ जे कोटा ते पंजाब जे शागिर्दनि खे सीटूं ॾियण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ॿी सूरत में शदीद एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।